सिर वञाइण जो इरादो अथव छा? शाम ताईं केरु कुकड़ ॾींदो? इन ॻाल्हि खे हिते ई दफ़न। न न, मूंखे क़बूल आहे, तूं हवाल ॾे। मूंसां ही यार मां कीअं चवां? मूंखे ख़बर आहे दुरू, मीर अदीअ जे रिश्ते जी घुर कई आहे। मां कसम खणी तोखे चवां थो, मां अदीअ खे मञाइण जी ॾाढी कोशिश कई आहे, पर यार अदी मञे ई नथी। अदी चवे थी त मां ख़ुदकशी करण पसंद कंदसि, पर मीर सां शादी मां कॾहिं बि कोन कंदसि। हाणे तूं ॿुधाए मां छा कयां? समझा थो मां मूसा, सभु समझा थो। मूंखे तूं गैर समझंदो आहीं, तॾहिं रिश्ते ॾियण खां लटाई थो। इहो तूं छा थो चवीं मीर? मां तोखे गैर समझंदो आहियां? मीर, मूंखे कसम आहे पंहिंजी इज़त जो।